अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तानिसी रहो न्यूमेरान न्यूज़ रुकयुदा खबरन डा खबर शामिल कई टनो आदम रिपोर्ट मंठार अली चौलियाणी जी मंशात पेकड़ो कंदड़न खिलाफ क्रैक डाउन शहदादपुर में नवीद बागरानी जी शराब ठाण वाली भट्टी ते छापो मुख्तलिफ कार्रवाइन में 12 मंशात फिरोश गिरफ्तार 1560 गुटका पुड़ियों वॾी मिक़दार में शराब ऐं विस्की जो बोतलूं हथ कयूं वयूं। SSP सांगड़ गुलाम नबी केरियो जी हिदायतन ते मंशात फिरोशन खिलाफ कार्रवाइयूं जारी आहिनि। उन सिलसिले में SHO खिपरो नबी बख्श लाशारी मंशात फिरोश अरबाब चांडियो उबैद बलोच ऐं माशूक अली के गिरफ्तार करे 1400 गुटका पुड़ियों ऐं 10 लीटर देसी शराब हथ कयो वियो आहे, जॾहिं त मनसूब अली मौक़े तां फरार थियण में कामयाब थी वियो। SHO शहदादपुर न्याज़ हुसैन किलोड़ो नवीद बागरानी जी शराब ठाण वारी भट्टी ते छापो हणी 3 लीटर देसी शराब हथ करे वरितो, जॾहिं त दर्जननि लीटर अणतयार थियल शराब मौक़े ते ई ज़ाया करे छॾियो। SHO संजोरो अनिल जुमन कोरी गुलाम मुस्तफ़ा बिरोही वटां विस्की जूं 6 बोतलूं हथ करे वरितियूं आहिनि। उन खां अलावा ज़िले जे ॿियनि थाणनि में SHO लुंडो लाइक ज़रदारी, SHO तालका जाबिर हुसैन लाहौरी, SHO सेक्शन सलामदीन सोलंकी ऐं SHO सांगड़ गुलजार अली मरी मंशात फिरोशन खिलाफ मुख्तलिफ कार्रवाइन में मुख्तियार अली खासकली, वहीद मुराद बलोच, जफ़र इकबाल आरई, अब्दुल सत्तार अंसारी, ज़ोहैब निज़ामानी ऐं मोहम्मद रफ़ा मरी वटां 110 लीटर देसी शराब हथ कयो आहे। गिरफ्तार थियल मंशात फिरोशन खिलाफ मंशात एक्ट जे कलमनि तहत केस दाख़िल कया विया आहिनि।